जल्द थींदो। मां शुक्रगुज़ार आहियां पहिरों त मैडम फरियाल साहिबा जो ऐं ख़ासि तौर ते ज़ियाल अंजार साहिब जो। उन्हनि खे जॾहिं वञी मां इहा कंडीशन सिचुएशन ॿुधायमि त उन्हनि बाक़ाइदा उन ते अहकामात वरिता ऐं असां मिली करे जतोई साहिबान सां बि ॻाल्हायोसीं ऐं जेके ॿिया स्टेक होल्डर्स जतोइन जा हुया या मारनि जा हुया, उन में असां चाहियूं था त पूरो मसइलो हल थिए। उहो हिकु डिस्ट्रिक्ट मां निकिरी ॿिए में न अचे, त असां चाहियूं था घोटकी पंहिंजो सखर ऐं शिकारपुर में जेके इशूज़ आहिनि ऐं उन ते ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। मां पंहिंजे भाइरनि खे सरदार जतोई खे बि इन ते शाबस ॾियां थो ऐं उन्हनि बि अॻियां हथु वधायो आहे, छो त काफ़ी शिकारपुर जी आवाम ख़ासि तौर ते ॾाढी तकलीफ़ में रही। किथे माण्हुनि जा रोज़गार बंदि थी विया हुया, अञा बि तव्हां ॾिसो था पिया माण्हू हिकु भउ जो शिकार आहिनि, ख़ौफ़ जो। ऐं असांखे अलाह ताला, मूंखे तव्हां चओ था मां त ख़िदमतगार आहियां ई आहियां, लेकिन अगरि तव्हां ॻाल्हि कयो था पिया तव्हां गवर्नमेंट जी, त जेको बि जंहिं पोज़ीशन ते आहे अलाह ताला कंहिंखे का पोज़ीशन ॾिनी आहे त उनजो कमु इहो आहे त उहो माण्हुनि में अमन कराए ऐं जेको आहे हिकु इंसान जी ज़िंदगी बि ईअं सम्झो पूरी इंसानियत जो क़तलु आहे। त असां पूरी कोशिशि कयूं था त जल्द में जल्द इहो फ़ैसिलो अॻे हिकु हफ़्ते जे अंदरि जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, मां उन्हनि खे वरी तव्हांजे प्लेटफॉर्म तां रिक्वेस्ट कंदुमि, मां वरी लीडरशिप खे बि तो रिक्वेस्ट कंदुमि तव्हांजे प्लेटफॉर्म तां त हिकु हफ़्ते जी जीअं पाण डेडलाइन रखी हुईसीं, 10 ॾींहंनि जी डेडलाइन रखी हुईसीं, उन जे अंदरि इहो फ़ैसिलो थिए त का फैमिली डेवस्टेशन जे शिकार खां बचे।